गुड्डू थर्मल पावर हाउस में फनी खराबी सबब सिंध, पंजाब और बलोचिस्तान में बिजली जो वडो ब्रेकडाउन। 6000 मेगावाट बिजली फरामी मुअत्तल बणिजी वई। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मटियारी, टंडो अलायार, मीरपुर खास, बदीन, थरपारकर, जैकबाबाद और बेन शहर में बिजली बंद। ज़रियन मूजिब गुड्डू थर्मल पावर हाउस जा बिजली पैदा कंदड़ समूरा यूनिट बंद थी विया। मुल्क के ॾाखिणे हिस्से में बिजली जो ब्लैक आउट थियो है। सुबह 9:15 बजे 500 kV लाइन्स में खराबी थी। ट्रिपी कराची का शुरू थी ऐं ॿिनि शहरनि ताईं पहुती। ब्लैक आउट मामले की जांच लाइ कमेटी जुड़ी वई है। उम्मीद है कराची जा ट्रांसपोर्ट जल्द बहाल थींदा। तबनाई वारे वफाकी वज़ीर खुर्रम दस्तगी की प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध हाई कोर्ट में बिजली की लोड शेडिंग ते के इलेक्ट्रिक के CEO जा गिरफ्तारी वारंट जारी। चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर के गिरफ्तार करे पेश करने वाले हुक्म का पोइ के इलेक्ट्रिक जा अमलदार अदालत पहुंची विया। सॼे मुल्क में बिजली जो निज़ाम बिहजी वियो। लोड शेडिंग के करे बिजली बंद न कई वई आहे। के इलेक्ट्रिक इख्तियार जो मौक़िफ़ सिंध हाई कोर्ट के इलेक्ट्रिक के माहवार 60 लाख रुपया बिजली बिल अदा कंदी आहे। जेकॾहिं बिजली न हूंदी त अदालतुनि खे कीअं हलायूं। बिजली न हुजण सां असांजो को बि वास्तो न आहे। मुतबादल बिजली फराहम करण के इलेक्ट्रिक की जिम्मेवारी है। जस्टिस सलाहुद्दीन पंवर जा रिमार्क्स। इस्लामाबाद की अदालत और जज के धमकी ॾियण वारे केस में इमरान खान के पक्की जमानत ॾिज थी। ॿुधणी दौरान PTI चेयरमैन अदालत में पेश। आज़म सवाती की गिरफ्तारी खिलाफ अदालत में ईंदासीं। इमरान खान की अदालत ॿाहिरां मीडिया से ॻाल्हि ॿोल। इस्लामाबाद की अदालत PTI के मरकजी अगवान सीनियर आज़म खान सवाती के 2 ॾींहनि के जिस्मानी रिमांड ते FIA हवाले कर छॾियो। मेडिकल कराइण जो हुकुम। FIA आज़म सवाती के तकरारी ट्वीट ते गिरफ्तार कयो हो। We are very thankful to the UN for the fresh flash appeal of $816 million for Pakistan earlier this month. Many countries have also pledged financial assistance and sent relief goods. On behalf of my nation, let me thank each and every one of them for their acts of generosity and empathy. And I can see many leaders sitting around this table who have been generously committing support to Pakistan, and I thank you all from the core of my heart. टे करोड़ बोर्ड मुतासिर की बाली चैलेंज करार। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियों के मूडे पियो। बोर्ड पर $3 अरब का वधीक नुकसान थियो है। तुरंत मदद की अशद ज़रूरत है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो काज़ाख्स्तान के शहर आस्ताना में कॉन्फ्रेंस के खिताब। संदस चवण है तो वायरल कश्मीर में भारतीय ज़ुल्म ख़त्म थियण ताईं अमन कायम न थींदो। कराची की स्कीमुनि का सवाइ समूरा फंड फ्रीज़ करे छॾिया आहिनि। बोर्ड मुतासिर इलाइक़नि जे रोडनि, सरकारी इमारतनि जी मरम्मत कई वेंदी। समूरा खाता उन्हनि स्कीमुनि जी लिस्ट तैयार कनि जिन खे नुक़सान पहुतो आहे। भरपूर कोशिश है त ईंदड़ महीने ताईं पानी नेकालीअ जो कमु मुकमल थी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम बाबति इजलास के ख़िताब। सिंध सरकार तरफा बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाई जारी। हैदराबाद, जामशोरो, दादो, मटियारी, टंडोलयार, बदीन, नौशरो फिरोज, बदीन, एकम्बर, शिदात कोट ज़िलनि में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 34,275 बोर्ड मुतासिर कुटुंबनि खे राशन बैग ॾिना विया आहिनि। 48 कलाकनि दौरान 22,000 खां वधीक मुतासिर पंहिंजनि घरनि ॾांहुं वापसि रवाना थी चुका आहिनि।
2,43,030 मुताज़िर रिलीफ कैंपनि में तरसियल आहिनि। सिंध जे इतलात वारे वसी शहर जिला मेंबर चयो आहे त रिलीफ कैंपनि में मुतासिरनि खे ॿिनि वक़्तनि जो खाधो फराहम कयो पियो वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अॼु सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। ISPR जी पधिराई मूजिबि पाक फ़ौज जो सरबराह केन शाह, जोही, दादू ऐं नौशरो फिरोज़ में आर्मी फ्लड रिलीफ कैंप जो जाइज़ो वठंदो। नूरियाबाद भरिसां अलबनाक सानी में फौत थियल अरिड़हं जा मड़ ख़ैरपुर नातनि शाह मुंतकिल कया पिया वञनि। हयातियुनि नांदड़नि में औरतूं ऐं ॿार शामिल। ज़ख़्मी जो इलाज जारी। कैंशा वासी ॿोॾि मुतासिर पंहिंजनि अचनि ॾांहुं वापसि वञी रहिया हुआ त नूरियाबाद वेझो संदन पोस्ट खे बाहि लॻी वई हुई। ऐं घोटकी जे कचे वारे इलाइक़े में सुंदराणी ऐं नसीराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो, 2 ज़ख़्मी। काछे जे इलाइक़े ड्रिगबाला में लुंड बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान नौजवान क़त्ल।